जय झूलेलाल दोस्तों। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि नानकतायूं घर में कीअं ठाहिजनि। हा, सिंधी नानकताई हर त्योहार ते ठाहींदा आहिनि। इहा बुरकुरी और कुरकुरी कीअं ठहे, स्टेप बाय स्टेप वीडियो तव्हांखे ॿुधाईंदसि। वीडियो एंड ताईं ज़रूरु ॾिसजो। जय झूलेलाल दोस्तों, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का ते। इहो उहो चैनल आहे जिते सिंधियत सां रिलेटेड सभु वीडियोस तव्हांखे मिलंदा, चाहे उहा सिंधी रोटी हुजे, सिंधी खाधो हुजे, सिंधी कल्चर हुजे, ॾिण वार ते असां कहिड़ा खाधा ठाहींदा आहियूं, ॾिण वार कीअं कंदा आहियूं, इहे सभु शयूं मुंहिंजे चैनल ते अवेलेबल आहिनि। हिकु हिकु वीडियो मां अपलोड कंदी आहियां, त तव्हां ज़रूरु ॾिसजो। पंहिंजे माइटनि ऐं दोस्तनि खे बि इहो ज़रूरु ॿुधाइजो त हुनर मुस्कान का चैनल ते सिंधियत सां रिलेटेड सभु वीडियोस अवेलेबल आहिनि। अचो त वीडियो शुरू था कयूं पिया। इन लाइ खणणो आहे खंडु। हिते हिकु कोप खंडु खई आहे मां, और उनखे असां पीसे बिल्कुलु पाउडर कंदासीं। हिक ई कोप जो इस्तेमालु कंदा, साॻे ई कोप जो इस्तेमालु करे सभई शयूं विझंदासीं। त बाउल में मां हीअ पीसियल खंडु खणी रही आहियां, हिकु कोप। और जेतिरी खंडु खई आहे ओतिरो ई खणंदासीं असां सचो गिहु। हिते तव्हां डालडा गिह जो बि इस्तेमालु करे सघंदा आहियो। विस्कर या बीटर जो इस्तेमालु करे असां हिनखे कंटिन्यूअस 10 खां 12 मिंट बीट कंदासीं, जीअं इहो फ्लफी थी वञे और क्वांटिटी में बि इहो डबल थी वेंदो बिल्कुलु। जेसि ताईं हिन मां पीक्स निकिरनि, जेॾीमहिल असां केक ठाहींदा आहियूं त आइसिंग खे कीअं बीट कंदा आहियूं त भई पीक्स निकिरनि, साॻे ई नमूने ॾिसो स्टिफ पीक्स निकिरनि, इहे अञा हेठि किरनि था पिया। अञा थोरो असां हिनखे बीट कंदासीं। सो जेके चूंबू ठहनि थियूं पियूं बिल्कुलु स्टिफ बि आहिनि, किरनि न, मतिलबु इहो असांजो मिक्सचर जेको आहे तयार थी वियो आहे। इनखे पासीरो करे रखंदासीं। हाणे हिकु ॿियो बाउल खणंदासीं, उन में विझंदासीं मैदो। 2 कोप मैदो विझणो आहे, साॻे ई कोप जो इस्तेमालु कयो आहे। जेको 250 ml जो कप ईंदो आहे मेजरिंग कप में वॾो, उन जो इस्तेमालु कयो आहे मां। 2 कोप मैदो, 1 कोप बेसण, 4 चमचा सूजी विझंदासीं, लॻभॻि 1/4 कप जे बराबरि आहे। 2 चमचा मिल्क पाउडर विझंदासीं, सभु क्वांटिटीज़ मां मेंशन कयूं आहिनि। 1/4 स्पून जेको आहे बेकिंग सोडा विझंदासीं। 2 चमचा मिल्क पाउडर खां पोइ बेकिंग सोडा विधी, हाणे बेकिंग पाउडर विझंदासीं 1.5 चमचो। ये सभु शयूं जेके आहिनि चङी तरह मिक्स कंदासीं और फ्लेवर ॾियण जे लाइ इन में विझंदासीं 1/2 चमचो इलायची पाउडर, नंढे फोटे जो पाउडर 1/2 चमचो विझणो आहे और हिनखे चङी तरह मिक्स कंदासीं। इहो असांजो मिक्सचर रेडी थी वियो आहे। जेको असां गिहु ऐं खंड खे विस्क करे जेको मिक्सचर ठाहियोसीं उहो सॼो इन में विझंदासीं। इन मां असांखे अटो ॻोहिणो आहे। जीअं फुल्के जो अटो ॻोहींदा आहियूं असां, सॼो बाइंड कयलु हूंदो आहे, कलियल हूंदो आहे, तीअं असांखे अटो न ॻोहिणो आहे। जस्ट हिनखे असांखे मिक्स करणो आहे ऐं हल्को हल्को बाइंड करणो आहे। ॾिसो इन तरह इहो छुड़ छुड़ कंदो अटो, बिल्कुलु बाइंड कयलु न हूंदो। ॾिसो सॼो मिक्स करण खां पोइ इन तरह थींदो। तव्हांखे लॻे इहो जाम सुको आहे अटो, त तव्हां हिन में 2 चमचा खीर या 2 चमचा गिह जो इस्तेमालु करे सघंदा आहियो वधीक, छाकाणि मेजरमेंट कॾहिं कीअं थी वेंदी आहे। त 1 या 2 चमचो तव्हां गिह या खीर जो इस्तेमालु करे सघंदा आहियो। ॾिसो उन खां पोइ हीअ मुठी खणी ॾिसंदव, अगरि ॿधिजे थो मतिलबु इहो अटो बराबरि आहे। हिकु पोर्शन खणंदासीं। जेके बाज़ार में नानकतायूं मिलंदियूं आहिनि उहे वॾी साइज़ जूं मिलंदियूं आहिनि, त हिते मां वॾो पोर्शन खणी उन वांगुरु नानकतायूं ठाहे रही आहियां। सभु क्रैक्स जेके आहिनि उन्हनि खे असां ईअं बंदि कंदासीं। ॾिसो छाकाणि इहो अटो सुकल आहे इन जे करे। इन खां पोइ इन ते असां क्रॉस जो निशान कंदासीं, 2 कट लॻाईंदासीं। उन खां पोइ इन जे मथां असांखे लॻाइणो आहे ड्राई फ्रूट। नानकतायुनि जी साइज़ नंढी वॾी तव्हां पंहिंजे हिसाब सां करे सघंदा आहियो। ही मां वॾियूं नानकतायूं ठाहियूं आहिनि, जीअं बाज़ार में मिलंदियूं आहिनि तीअं साॻे ई नमूने नंढियूं बि मिलंदियूं आहिनि, त मां उहे नंढियूं बि तयारु कयूं आहिनि। नंढो पोर्शन खणी करे क्रॉस लॻाइण खां पोइ इन ते असां खीर हणंदासीं, मिल्क वॉश कंदासीं और उन जे मथां हणंदासीं ड्राई फ्रूट, 2 बादामियूं और 2 काजू हणी करे हिन तरह असां डेकोरेशन कंदासीं। ॾिसो, और जेके नंढियूं नानकतायूं आहिनि उन ते असां सिर्फ़ु 1 बादामी हणंदासीं। इहे ठहण खां पोइ ॾाढियूं बढ़िया लॻंदियूं आहिनि। ड्राई फ्रूट हणण खां पोइ इन में क्रैक्स अची वेंदा आहिनि, त ॾिसो बेक करण खां पहिरियों असां हिनखे हल्को हल्को प्रेस कंदासीं।
जीअं क्रैक्स जेके आहिनि सभु बंदि थी वञनि और ड्राई फ्रूट चङी तरह चिपके। जेके नंढियूं नान कतायूं आहिनि उन ते जीअं मां ॿुधायोमांव हिकिड़ो ड्राई फ्रूट हणणो आहे, सिर्फ़ु बादामी जो इस्तेमालु कंदासीं इन तरह और इनखे बेक कंदासीं। वॾियुनि इन्हनि खे नान कतायुनि खे 150 डिग्री ते 30 मिनट्स जे लाइ बेक कंदासीं और नंढियुनि नान कतायुनि खे वरी बेक करण जे लाइ 150 ते 20 मिनट्स जे लाइ। ये चङी तरह बेक थी वेंदियूं। बेक थियण खां पोइ इहे जेके आहिनि जेको टाइम असां मेंशन कयो आहे उन टाइम ते कढण खां पोइ इहे सॉफ्ट लॻंदियूं आहिनि, पर जेॾी महिल असां ॿाहिरि इन्हनि खे रूम टेम्परेचर ते रखंदासीं त पोइ क्रिस्प और कुरकुरियूं थी वेंदियूं। ॾिसो केॾियूं बढ़िया तयार थियूं आहिनि। जीअं इहे रूम टेम्परेचर ते थधियूं थी वेंदियूं उन खां पोइ असां इन्हनि खे फ्रेश रैप में हीअं रैप करे रखंदासीं ऐं क्लोज़ कंटेनर में रखंदासीं। ॾिण वारनि ते असां इहे ठाहींदा आहियूं, न्याणियुनि खे ॾींदा आहियूं। असां केतिरनि ई ॾिण वारनि ते इहे प्रसाद जे रूप में बि असां ठाहींदा आहियूं। त हिकु दफ़ो ज़रूरु ठाहियो ऐं मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त तव्हांखे मुंहिंजो वीडियो कीअं लॻो। अगरि तव्हांखे मुंहिंजी वीडियो पसंदि आई हुजे त उनखे लाइक कजो, शेयर कजो ऐं सब्सक्राइब कजो और मुंहिंजी ईंदड़ वीडियोस खे ॾिसण जे लाइ बेल आइकॉन ज़रूरु क्लिक कजो। फेसबुक और इंस्टाग्राम ते मूंखे ज़रूरु फॉलो कजो और मुंहिंजो वीडियो ॾिसण लाइ धन्यवाद। जय झूलेलाल।